ख़बर शेयर कंदासीं। राणीपुर जे पीराणी हवेली में फोत थी वियल नींगरी बाबत नओं छिड़काईंदड़ इंकशाफ थियो। फोती नींगरी फातिमा फरोड़ो जे ॻोठ जी नींगरी सानिया फरोड़ो बि फातिमा ते ज़ुल्मनि जा दास्ता ॿुधाए छॾिया। तव्हांखे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। फाती नींगरी फातिमा फरोड़ो जे ॻोठ जी नींगरी सानिया फरोड़ो बि फातिमा ते ज़ुल्मनि जा दास्तान ॿुधाए छॾिया आहिनि। तव्हांखे अपडेट कयूं पिया। पीराणी हवेली वारा मुंहिंजे साम्हूं फातिमा खे अज़ियतूं ॾींदा हुआ। सानिया फरोड़ो जो इहो चवणु आहे। संदसि वधीक चवणु आहे त फातिमा जी तबियत घणी ख़राबु थियण करे डॉक्टर खे हवेली में घुरायो वियो। फातिमा खे पुठी ते धकनि जा निशान बि हुआ, जंहिं बाबति हिन न ॿुधायो। पीर असद शाह जी हवेली में फातिमा खे फिनाइल बि पीआरी वई हुई। वॉशरूम में CCTV कैमरा न हुजण करे फातिमा खे तशद्दुद कयो वेंदो हो। तफ़सील मालूम कंदासीं हाकिम कुंदर खान जी। हाकिम, आगाही ॾिजो। जी, कानवान लॻे ॻोठाली मोहम्मद फरोड़े जी रिवायतुनि बेदर्दी सां तशद्दुद करे क़त्ल थियल फातिमा फरोड़े जे क़त्ल केस में हिकु नओं छिड़काईंदड़ इंकशाफ थियो आहे। फातिमा सां थियल ज़ुल्म जी दास्तान संदसि ॻोठ जी नींगरी सानिया फरोड़ो ॿुधाईंदे चयो त मुंहिंजे साम्हूं फातिमा खे इज़तूं ॾींदा हुआ ऐं CCTV कैमरा जिते वॉशरूम न हुई लॻियल उते वठी वञी उन सां सख़्तु तशद्दुद कंदा ऐं उनखे फिनाइल बि पीआरे वियो हो। ऐं डॉक्टर जॾहिं घणी तबियत ख़राबु थी त डॉक्टर खे वठी आया त हुनजे निशान बुत ते जेके निशान आहे धकनि जा उन्हनि बाबति जॾहिं डॉक्टर फातिमा फरोड़ो खां पुछियो त हूअ निहारे डॉक्टर ॾे ऐं चुप करे वेही रही ऐं हुनखे वधीक कुझु बि न ॿुधाए सघी। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।